नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी ऐं मां आहियां ग़ज़ाला अबरू। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। आचर ते वॾो सरप्राइज़ ॾींदुसि वज़ीर आज़म इमरान ख़ान जो ऐलान। इमरान ख़ान पहिरियां चयो त बेतमादी रिथ अपोज़िशन जो तोहफ़ो आहे, हाणे आलमी साज़िश थी वई आहे। वज़ीर आज़म खे मिलियल धमकीअ वारो ख़त रुॻो शो आहे। नाकाम परॾेही पॉलिसी सबबि पाकिस्तान अकेलाई जो शिकार आहे। इमरान ख़ान कूड़ ॻाल्हाए अवाम खे भड़काए रहियो आहे। स्पीकर ग़ैर आइनी कमु कंदो त आर्टिकल 6 लागू थींदो। आचर ॾिहाड़े बेतमादी रिथ ते वोटिंग थींदी, को बि ग़ैर आइनी कमु थियण न ॾींदासीं। पार्लियामानी ऐं आइनी तरीक़े खे तकरारी न बणायो वञे। चूंड सुधारनि खां पोइ जल्द नयूं चूंडूं थियणु घुरिजनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। इमरान ख़ान 1.5 ॾींहं जो महिमान आहे। जेकॾहिं वोटिंग दौरान कंहिं ग़ैर आइनी हुकुम खे मञियो वियो त घरू वज़ारत ज़िम्मेवार हूंदी। एहतिसाब जी आड़ में बदतरीन इंतकाम जो निशानो बणाए वियो। PTI जो एहतिसाब सियासी इंतकाम खां सवाइ कुझु बि न आहे। हाणे नाले मातर एहतिसाब वारे बयानीअ खे क़ौम सम्झी चुकी आहे। ही वोट चोरी करे धांधली ज़रिए इक़्तिदार में आयो। कहिड़े मुंहं सां मदीने जी रियासत जी ॻाल्हि करे रहियो आहे। अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ जी प्रेस कॉन्फ्रेंस। सुभाणे कानून वारी वज़ारत जी चार्ज मिली रही आहे। अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ घरू वज़ीर खे क़ौमी असेंबली जे 3 अप्रैल वारे इजलास जे मौक़े ते सिक्योरिटी लाइ ख़त लिखी छॾियो। ख़त जे मतन में ॼाणायो वियो आहे त मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि जे इत्तमाद सां टकराव ऐं रतो छाण जो ख़दशो आहे। जेकॾहिं को हादसो थियो त इस्लामाबाद इंतिज़ामिया ज़िम्मेवार हूंदी। रेड ज़ोन में अवामी इज्तिमा क़लम 144 ऐं सुप्रीम कोर्ट के अटॉर्नी जनरल तरफ़ां करायल ख़ातिरी जी भञकड़ी हूंदी। असेंबली मेंबरनि खे बिना रंडक ऐं महफ़ूज़ रस्तनि जी फ़रहमीअ लाइ फुल प्रूफ इंतज़ाम कया वञनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान बाग़ी असेंबली मेंबरनि के ख़िलाफ़ रेफरेंसिस दाख़िल करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। PTI जो चवणु आहे त क़ौमी असेंबली जे बाग़ी मेंबरनि खे वज़ाहत लाइ ॾिनल वक़्तु ख़तमु थी वियो आहे, जंहिं बाद उन्हनि ख़िलाफ़ रेफरेंसिस दाख़िल करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। हिकु ताक़तवर मुल्क रूस जो दौरो करण ते कावड़जी पियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान चवे थो त भारत पाबंदियुनि बावजूदि रूस खां तेल ख़रीद करे रहियो आहे। चवे थो आज़ाद परॾेही पॉलिसी थियण सां ई क़ौम तरक़ी करे सघे थी। सिक्योरिटी एजेंसीज़ वज़ीर आज़म ते क़ातिलानी हमले बाबति रिपोर्ट ॾिनी आहे। रिपोर्ट खां पोइ इमरान ख़ान जी सिक्योरिटी में वाध कई वई आहे। ज़िम्मेवारी सां चवां थो त रमज़ान खां पोइ चूंडूं थियणु घुरिजनि। पाकिस्तान जी सियासत में सुभाणे जो ॾींहुं तमामु घणो अहम आहे। चोर ऐं धाड़ेल वज़ीर आज़म ख़िलाफ़ गॾिजी विया आहिनि। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जो रावलपिंडी में तहक़ीक़ ख़िताब। चवे थो ख़बर नाहे ॿिए ॾियारे सियासत में हूंदासीं या कंहिं ॿिए हंधि हूंदासीं। इमरान ख़ान सां गॾु बीठल हुअसि ऐं रहंदुसि। सूमर ॾींहुं सियासत खां रिटायर थियणु पियो चाहियो। शहबाज़ शरीफ़ ईंदड़ हफ़्ते वज़ीर आज़म थी ख़त वारो मामिलो साम्हूं आणींदो। मुल्क में अहिड़ा हुक्मरान आया जिन कूड़ ॻाल्हाइण खां सवाइ कुझु बि न कयो। वज़ीर आज़म चयो त मुल्क में वधीक बिजली पैदा कई पई वञे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़न अब्बासी जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो मुल्क में बिजलीअ जी लोड शेडिंग वधी वई आहे। अॼु नेपरा चई रहियो आहे त 5400 मेगावाट जो शॉर्टफॉल आहे। जॾहिं त दुनिया में सस्ती गैस मिली रही हुई त मुआहिदो न कयो वियो।